पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट तव्हांखे दोस्तो ॾींदा हलूं। ड्रामो सीरियल पंहिंजावेरी जेको मेगा सोप सीरियल अचण वारो आहे, जंहिंजो नालो पंहिंजावेरी खां स्टार्टिंग में आहे। ऐं हीअ मेगा सोप सीरियल आज़म मिंगल जो हिकु बहितरीनु शाहकार प्रोजेक्ट आहे, जंहिंमें उन पाण डायरेक्शन जो मतिलबु हिकु फ़ैसिलो कयो आहे। डायरेक्टर जो खजू साहब ऐं होॾां आज़म मिंगल ॿई जेको आहे हिन ड्रामे खे डायरेक्शन ॾींदा ऐं ॿई अदाकार तौर ते बि हिन ड्रामे में कमु कंदा। मुख्य किरदारु आज़म मिंगल पाण बि हिन ड्रामे में हूंदो ऐं डायरेक्शन बि उन जी हूंदी ऐं उन जे शहर उस्ताद मोहम्मद यानी बलोचिस्तान में ही ड्रामो उन्हनि लोकेशननि ते उन जी मर्ज़ी आज़म मिंगल जी मर्ज़ी सां शूट कयो वेंदो। हीउ हिकु बहितरीनु मेगा प्रोजेक्ट हूंदो ऐं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी ऐं दुलाब खां बि वधीक बहितरीनु हूंदो ऐं मुख़्तलिफ़ हूंदो। उन्हनि जीअं दुलाब अलॻि कहाणी हुई ऐं ज़हर ज़िंदगी जी अलॻि कहाणी हुई। ऐं हीअ पंहिंजावेरी ड्रामे जे बि हिकु नए रंग नवाण कई वेंदी हिन ड्रामे में। हिन सोप सीरियल में बहितरीनु मां बहितरीनु अदाकार जेको आहे सिलेक्ट कया विया आहिनि। लोकेशन बि सुठी, कहाणी बि हिकु नए अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां। घणो करे दोस्तो हिन ड्रामे में सिंधु दरिया जो बि ज़िक्र ॾेखारियो वेंदो, कयो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं थी सघे त पंहिंजे दोस्तनि ताईं व्हाट्सएप ग्रुपनि ताईं शेयर कंदा। वीडियो खे फेसबुक पेज ते बि लाइक शेयर ज़रूरु कंदा।